दादू रिपोर्ट सर्वर जलाल सोलंकी मूजिब उमेर अबाब चांडियो चयो आहे त पीपीएमपी सरदार बुरहान जी ज़मानत वारी दरख़्वास्त ते दलील अॼु मुकमल थी विया आहिनि। उम्मीद त फ़ैसिलो असांजे हक़ में ईंदो। मुंहिंजे घर जा 3 भाती क़त्ल थी विया आहिनि। जवाबदार 4 सालनि खां घुमी रहिया आहिनि। सरदार माण्हू मारींदा आहिनि पर संदन ख़िलाफ़ केर बि साम्हूं नाहे ईंदो। उन खां अॻु में उमेर अबाब चांडियो जे 3 घर भातियुनि जे क़त्ल जे केस मॉडल क्रिमिनल ट्रायल में ॿधणी थी, जंहिंमें उमेर अबाब सरदार चांडियो ॿिया अदालत में पेश थिया। ॿधणी दौरान सरदार ऐं बुरहान चांडियो जी ज़मानत वारी दरख़्वास्त ते संदन वकीलनि जा दलील मुकमल कया विया, जंहिं बैदि अदालत ज़मानत ते फ़ैसिलो 4 फरवरी ताईं महफ़ूज़ करे छॾियो आहे। पीपीएमपी सरदार अहमद चांडियो चयो आहे त हाई कोर्ट केस जे फर्द जुर्म ख़िलाफ़ स्टे ॾिनो आहे। जॾहिं त फर्द जुर्म लागू न थींदो त केस कीअं हलंदो। मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त हाई कोर्ट में 5 हाज़िरियूं थियूं आहिनि। केस ही पाण पिया ढिला कनि। उमेर अबाब जो पीउ ऐं ॾाढो मनशात फरोश हुआ। अल्हम्दुलिल्लाह अॼु आर्ग्यूमेंट्स कंप्लीट थिया। ज़मानत वारी दरख़्वास्त जेका MP बुरहान खान चांडियो सरदार चांडियो जी जेका ज़मानत हुई उन ते फ़ैसिलो रिज़र्व थियो 4 फरवरी ताईं। असां पूरी उम्मीद आहियूं पाकिस्तान जी अदलिया मां हमेशह चयो त अदालतूं इंसाफ़ करण जे लाइ आहिनि ऐं पहिरियां बि तव्हां ॾिठो हूंदो त अदालतुनि सुठा फ़ैसिला कया आहिनि ऐं अदालतूं इंसाफ़ ई कंदियूं। सो असां अल्लाह जी ज़ात मां ऐं पाकिस्तान जी अदलिया मां पूरी उम्मीद आहियूं त इंशाअल्लाह हिननि जी ज़मानत रद्द थींदी, छो त हिननि जेको आहे सो 3 मर्डर कराइण कंहिं हिकु फैमिली जा कोई मज़ाक ॻाल्हि न आहे। असां हिते इंसाफ़ जी ख़ातिर अचूं था ऐं अदालतूं असांजी आख़िरी उम्मीद आहिनि, वाहिद उम्मीद आहिनि मज़लूमनि जी। सो असां उम्मीद रखूं था। ऐं ॿी ॻाल्हि जेका मां हाणे बि चई ऐं इहा ई मां ऐड करणु चाहींदमि त हीअ असांखे दॿाइण जी कोशिशि कनि था त हीअ ख़ामोश थी वञनि, असांखे रॼाइण जी कोशिशि कनि था। हिननि जा कोर्ट्स में जेके एक्टिविटीज़ आहिनि खणी चइजे त असांखे हीअ रॼाइण जी या दॿाइण जी कोशिशि कनि था। हिननि खे इहा शइ वाज़े करणु चाहियूं त तव्हां असांखे दॿाए या दफ़नाए नथा सघो, असांजे आवाज़ खे रोके नथा सघो, छो त असां उहे ॿुधायूं जंहिंखे जंहिं ॾींहं खां असां हिननि खे मनशियात फरोशी खां हिन जे ख़िलाफ़ु हिननि जे वापार जे ख़िलाफ़ु लिखियो मथे, उन ॾींहं खां पोइ हिननि असां सां इहा दुश्मनी कई। कूड़नि केसनि में असांखे विझण जो हिन जो मोटिव ई